सेई सखर डी जॾहिं सजण सफ़र हलिया, रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहीरे। अस्सलाम वालेकुम। वाहों ते हवाउनि जे सदा मलूक सफ़र में आवाज़ मुसाफ़िर जे मुंहुं मुसाफ़िर जो ई मुसाफ़िर आवाज़, जंहिंजे माॻ जा पट वसाए चुको उन्हनि मिड़नी ॿुधंदड़ महिरबाननि जी ख़िदमत में प्रोग्राम आईना ऐं अक्स साण करे अव्हांजो मेज़बान बशीर उठे जो दुआ आहे त अमीं जिते बि हुजो सुखिया हुजो। सही मुंहिंजा अंदर जे अहसासनि जी उपटार पिरिन जी यादि में जॾहिं बि पलटी आहे त ज़िंदगी जा गस ऐं रस अञा बि अनोखे अंदाज़ जा मालिक बणिजी विया आहिनि। प्रोग्राम आईना ऐं अक्स जे लाइ ॻोठु ओकराड़े थर खां मोहम्मद सुलेमान मेहरान पुट जो लिखियलु अदबी ख़त। उतर सेघूं कढियूं डूंगर डमरिया, हियूं फतके मच्छीअ जीअं जीअं साजन संभरिया। साजन जो संभरणु के अलमीअ खां घटि बि न आहे हूंदो, पर अलाए छो जीवन झोल जे हिन अड़ागे सफ़र में साजन जा सूर रूह जे खूह में लियो पाए अखियुनि में लालाण अर्पे वेंदा आहिनि। महबूब जा दाउनि जो कसम जॾहिं वाहुंदे जी हवा तुंहिंजो माखी लार जहिड़ो मिठो आवाज़ खणी राति जे सनाटे में असांजे सुंदर समातुनि ताईं पहुचंदी आहे त अदा बशीर सूर वरी बि सरजी पवंदा आहिनि। नई कुंवार जियां सिंगारियल तुंहिंजो प्रोग्राम आईना ऐं अक्स सिंधु जे छोलनि जियां छुलंदे मन उन्हाइनि में लही वेंदो आहे ऐं सिक जो समुंड मन जे मोती खे मयारू ॾींदे चवंदो आहे त किथे थियो मिहार, किथे थियो घंड गुड़े, किथे दुही दोस्त जी, किथे परियूं पार, जंहिंमूं सभु ॼमार जर में झोतूं ॾिनियूं। तार घिड़ी पार पवण सां मिहार त मिली वेंदो आहे, पर उन खां अॻु निंड नेणनि खां परे हली वेंदी आहे। होश जा तितर पाण मुराद उॾरी वेंदा आहिनि। दिलि जी धरती थर जे उञायल मोर जियां तड़पंदी रहंदी आहे। आऊं ओरिएं पार परे पार पिरीअ थिया, बख़्त अली बिरह जी तिख वहे थी तार, लहरुनि जे लाचार पसण खां परे कयो। हींअरो उठे वॻ जियां अॼु बि सार जी तार ते ताड़े जियां तंवारींदे वसकारे जे वसन जा वस कंदो आहे। तोखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हर साल जियां हेल बि पहिरूं पचण जो ॿुधी वहनि जा वलर शाम जे पहर भिटुनि जी भर वठी सोन जे फुलनि सां सिंगारियल खबड़ जे लामुनि ते ख़ुशियुनि जा सहरा ॻाईंदे रिहाण रचाईंदा आहिनि, त वरी कंडियुनि जो सिंगर बि वाहुंदे जे तेज़ हवा सां गॾु टारियुनि सां लाऊं लहंदे नज़र ईंदो आहे। फोगनि जी फुलवाड़ी जो कसम त ॾियारियुनि में बीठल पेरूं बि उन आस में आहिनि त हू हिकु ॾींहुं कुंवारनि हथनि सां चूंडिजी प्यार जे प्यास उझाइण ख़ातिर महबूब ॾे मयार करे मोकिलिया वेंदा। कॾहिं तुंहिंजे वारनि संधी राति थींदी, कॾहिं मुहब मिलंदे मुलाक़ात थींदी। हिकु ॾींहुं टाक मंझंदि जो निम हेठां सुते चिठी जा 4 अखर लिखी उमाणण जो सोचियमि। उहो बि सोचियमि त अॻे नामलूम माॻ थर खां जेको साथी ख़त लिखी अखरनि जे आख़िरे मां लफ़्ज़नि जा तितर तेज़ उॾारींदो हो, सो अलाए छो हाणे अनाज जे घोड़े ते सवार थी मूं जहिड़ो न को जेॾो वारी मंज़िल ॾांहुं हलियो वियो। वापसि वरंदो भलाए न, उहो त हुनखे ई पतो हूंदो। बाक़ी ॿिया सभु दोस्त ख़ासि करे अलहजड़ियो कल्होड़ो ऐं तन्हा यासीन पालारी ऐं ॿिया सभु जा सभु दोस्त पंहिंजी सिटा खे सहेड़ींदा अचनि। बहरहाल रही हयाती त इहे वाहूंदा बि वरंदा, लुकूं बि लॻंदियूं, पेरूं बि पचंदा, इनशाला गॾिजी चूंडींदासीं। आओ ओराहूं सुपरी परे वञ म पीउ, मोट मरंदसि छपरे तूं जिया पो जी, होत म छॾिजे ही पुन्हूं प्यादी पंध में। ऐं उहो ई साॻियूं थर भिटुनि में रहिजी वियल मोहम्मद सुलेमान मेहरान पोटो।